والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر وإن عاقبتم فعاقبوا بمثل ما عوقبتم ولئن صبرتم لهو خير للصابرين واصبر وما صبرك إلا بالله ولا تحزن عليهم ولا تك في ضيق مما يمكرون صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شريف اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها من جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم ماذا على من شم تربة أحمدا ألا يشم مدى الزمان خواليا صبت علي مصائب لو أنها
صبت على الأيام صرنا لياليا अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। अजो सप्त मुहर्रमुल हराम, अच्छा मुहर्रमुल हराम जी रात 1444 हिजरी आचर जी रात लाड़काने शहर में मीरो खान चौक वारो मशहूर जलसो हजरत मौलाना सईं जमाल मुस्तफा साहब जे मेहनतुन सां शुहदाए इस्लाम जे उनवान सां प्रोग्राम हर साल वांगुरु हिन साल भी मुनाक़द थियो। काफ़ी आलम सगोराग में वाइज़ करे विया आहिनि ऐं मुखाबाद में भी मुखां वधीक बेहतरीन इल्म में बयानात में बिलखुसूस कायदे सिंध अल्लामा राशिद मामूद साहब जन इंशाअल्लाह जल्दी जलवे फरोज़ थींदा इस्ते मौजूद साजे ज़िले तालकी लाड़काने जा सेक्रेटरी जनरल हजरत मौलाना सईद मोहम्मद इलियास चन्ना साहब मौजूद आहिनि। मुहर्रमुल हराम जे महीने जी पहली तारीख ते शहादत आहे मुराद पैगंबर सौरे रसूल दामाद आली फातिह मिस्र शाम व ईरान अमीर उल मोमिनीन सय्यदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत। मुहर्रमुल हराम ते शहादत आए नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन बिन अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत। जेको पहिरीं तारीख़ ते शहीद थियो उहो भी असांजो साईं आहे, जेको 10 तारीख़ ते शहीद थियो उहो भी असांजे अखियुनि जो तारा असांजो साईं आहे। शहादत आला मकाम, शहादत कसबी शइ नाहे जो मां मेहनत कया तो शहीद थिया। मेहनत सां माण्हू मौली साहब थींदो, मेहनत सां माण्हू मुफ्ती साहब थींदो, मेहनत कंदो तो कुरान जो हाफिज़ ऐं कारी साहब थींदो, मेहनत कंदो दुनिया जा वॾा वॾा उहदा हासिल करे सके तो, डिग्रियूं वॾियूं वॾियूं हासिल करे सके तो, डॉक्टर बणी सके तो, इंजीनियर बणी सके तो। शहादत मेहनत सां न मिलंदी आहे। यो एड़ो उहदो आहे एक नबूवत ॿियो शहादत, ये खास उहदा आहिनि। नबूवत भी अल्लाह जी चूंड आहे त शहादत भी अल्लाह जी चूंड आहे। शहादत आला मकाम छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई नाहे त अल्लाह पाक शहीद सां सभु ॾोह माफ़ करे रब पंहिंजो दीदार करे डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो। तंहिंजे करे फिक़ह जा इमाम 4 आहिनि। हिक जो नालो तकलीफ माफ कजो। हनफी, हम्बली, शाफई ऐं मालिकी, ये काबतुल्लाह में 4 मुसल्ला है। इमाम आजम इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह सभी इमाम जो उस्ताद है। असा हनफी है। 3 इमामन चयो त शहीद के गुस्ल न ॾियारियो, शहीद जा कपड़ा भी न लायो, शहीद के जो जनाजो भी न पढ़ो,
असांजो इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमाए तो न शहीद के वरी गुस्ल न ॾियारियो सही आहे उन्हनि कब्रनि सां दफ़न कयो छो त क़यामत जे ॾियारे जॾहिं शहीद उथंदो मशर जे मैदान में हिकिड़े पासे खां हिकु जमायत ईंदी जंहिंजे जिस्मनि मां रत वहंदो ईंदो पर उन रत में मुश्क ऐं अंबर खां बि वधीक खुशबू ईंदी माण्हू चवंदा हे केरनि ऐलान थींदो त उन्हनि जे दुनिया जे अंदरि अल्लाह जे नाले ते पंहिंजूं गर्दनियूं कटायूं सिर ॾिना जान ॾिनी उन ई हालत में उथंदा जंहिं हालत में दुनिया में शहादत मिली तंहिंजे करे शहीद खे वरी गुस्ल न ॾियारियो कपिड़ा हुजनि पर जनाज़ो पढ़ो छो आम माण्हू जेको फौत तो थी वञे उनके जनाज़े में जेतिरा माण्हू घणा हूंदा ओतिरो उन जनाज़े जे लाइ फ़ाइदो जमायत घणी लिखियो अथनि जंहिं जनाज़े में 40 माण्हू हथ खणी करे दुआ घुरनि न उन मय्यत जे लाइ दुआ था घुरनि अल्लाहुम्मा इग़फिर लिहय्यिना व मय्यितिना अल्लाह इन जनाज़े की इन मय्यत जी मग़फ़िरत करे थो जंहिं जनाज़े में माण्हू घणा त मय्यत जो फ़ाइदो आहे पर शहीद जो जनाज़ो इन करे पढ़ियो वेंदो आहे त हिकिड़ा अहिड़ा जनाज़ा हूंदा आहिनि जंहिंजे पाण सां जमायत जी मग़फ़िरत थींदी आहे पर शहीद जे जनाज़े पाण सां शहीद जे जनाज़े पाण सां अल्लाह जमायत के बख्शे छॾींदो तंहिंजे करे शहादत आला मक़ाम आहे शहीदनि जा रूह जन्नत में सावन पखियुनि जे गुजनि में झल पल कान्हे जाते वञनि घुमनि उॾनि खाइनि पीअनि अल्लाह पुछंदो अथनि हल तस्तहून शैया छा ॾियां चवंदा मौला वरी तुंहिंजी महिरबानी आहे असांखे जन्नत में झल पल ई कान्हे जाते वञे थो घुमूं था खाऊं था पीऊं था वरी रब पुछे थो आख़िर शहीदनि जा रूह पाण में मिली करे रब करीम खे अर्ज़ था कनि त तुरीदु नुरीदु अन तुरद्द अरवाहना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा मौला करीम असांजा रूह असांजे जिस्म में मोटाए असां वञो दुनिया जे अंदर मौला तुझे दुश्मन सां दीन जे दुश्मन सां तुझे नबी जे दुश्मन सां कुरान जे दुश्मन सां इस्लाम जे दुश्मन सां लड़ंदे 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 जॾहिं उहे असांखे मारंदा उन्हनि जी तीर या तलवार या गोली असांजे जिस्म में लॻी हुई उन टाइम ते जॾहिं रूह असांजे जिस्म मां जुदा पियो थिए मौला उन टाइम तो पंहिंजो दीदार करायो हो अल्लाह जन्नत में एॾो मज़ो नाहे जेॾो तुंहिंजे दीदार में मज़ो आहे रब फरमाईंदो न हिते हुजो हिते बि दीदार थींदो तंहिंजे करे शहादत आला मक़ाम करबला जा भी शहीद बदर के मैदान में दीन इस्लाम के खातिर लड़िया उहे भी शहीद उहद के मैदान में साहबा कराम जानियूं नजराना पेश कयूं उहे भी शहीद शहीदनि जी वॾी कतार तंहिंजे करे मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया खुद शहादत जे मौत की तमन्ना कई मुझा मौला तुझे रस्ते में कतल किया वञा वरी जिंदा थिया कतल किया वञा वरी जिंदा थिया कतल किया वञा वरी 3 दफ़ा दुआ हुजूर फरमाया कि शहादत जे मौत की तमन्ना ना है कोई यहूदी थी मरे या नसारो थी मरे ता सब दुआ कयो त अल्लाह असा के जॾहिं भी मौत ॾे त शहादत जो मौत ॾे और आमीन जो यार मरणो त आहे न खट ते मरो या पट ते मरो मरंदासीं जरूर सब मरंदा मुल्लो हुजे जाकिर हुजे सवार हुजे मौलवी हुजे वडेरो हुजे मीर हुजे पीर हुजे सब मरंदा मौत ईंदो अदर फैसलो अल्लाह काने जा गैरतमंद मुसलमानो भलो मौत हुआ जेको अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदे कंदे शहादत मिले जी मुझे शहीद इस्लाम डॉक्टर खालिद महमूद नव्वर अल्लाह मरकदहु सजी जिंदगी हक जो कलमो चवंदे 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 रब उनखे शहादत एड़ी ॾिनी जो खुदा जो कसम जो शहादत भी अजीब ही जो सुबह जी नमाज में सिर सजदे में या शहीद खालिद महमूद के अल्लाह पाण शहादत लई पाण ने घुराए शहादत आला मकाम तंहिंजे करे साहबा तमन्ना कई
मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बसाबी सगोरात एक जो नालो आ साद बिन नबी वकास, बे जो नालो आ अब्दुल्ला बिन जश रजी अल्लाह ताला अन्हु। ओ दजो माल को आ सुबह जो दजो माल को लगणो आ रात जो यही करे पान में जमदा अब्दुल्ला साद के चवे दो साद तू दुआ गुरमा आमीन जवा मां दुआ गुरा तू आमीन जो साद दो दुआ गोरे ओ मुझा मौल सुभाने ओ दजे मैदान में काफर जो वडे में वडो बहादुरी दो मुझे मुकाबले में वडे में वडो बहादुरान जाए ओ मुझे मता हमलो करे मां हुन जे हमलो कया उनके जहन्नम रसीद कया उन जो माले गनीमत खड़ा हजरत अब्दुल्ला चयो आमीन आमीन आमीन। हाणे अब्दुल्ला जो दुआ घुरे ओ मुझा मौल सुभाणे काफरन जो वडे में वडो बहादुर मुझे मुकाबले में आन मां हुन जे मथा हमलो करया ओ मुझे मथा हमलो करे सुभाणे मुके शहादत जो मौत दी जाए ओ मुझो अखियों भी कटे कन्न भी कटे नक भी वडे चप भी वडे अल्लाह जरे क्या मैं जो ड्यारो थे मां तुझे अग्या जा तू मुका सवाल करे अब्दुल्ला अखियों दिनियो मां कादे कई कन्न ना मां कादे कई नको कादे कई चप कादे कई ओ मुझा मौला उए वडल कन्न निकल क्यों न कोई चप ये बुक में खड़ी जवाई मुझा मौला ओ मुझा रब करीम मा तुझे दीदार जे इश्क में जन्नत जे शौक में तुझे महबूब जे हुक्म ते ओ दे मैदान में तुझे नारे दे कुर्बान करे आयो मां और रब तो पान चयो हो नबी के भी कुरान में लिखला सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा रब तो फरमाए या नबी तो नबी के जो तो मुझा नबी मुझा महबूब मुझा प्यारा मोमिन के जिहाद ला तैयार कर तो मोमिन के भी चयो हो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िताल ईमान वालो तहाजे मता जिहाद फर्ज रब तो पार चयो हो तो वो जो मोमिन समा पार केड़ो पार अल्लाह कुरान में फरमाए तो फरमाता इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। रब फरमाए मुझे मोमिनो सला पार ओ रब तुझो पार केड़ो अल्लाह तो फरमाए मोमिनो जानो भी वठनो माल भी वठनो जानो भी मुझे नाले दे कुर्बान कयो माल भी मुझे नाले दे कुर्बान कयो रब्बा एवज में शारी ने फरमाई कबे अन्न लहुमुल जन्नह। देखो डाजो सुभान अल्लाह चे मदीने वने जेको होया चौदो पंथ वींदो अल्लाह सभी के मको मदीनो घुमाए थोड़ो बेस तले से थुलो तक सभा मायने वारो आवाज करके सहाबा के शहादत के मौत की तमन्ना हजरत अब्दुल्ला जो चले हजरत साद रजी अल्लाह ताला ने फरमाए दो मां जी दुआ घुरी अल्लाह मुझे कबूल कई सुबुदी काफर जो बल्ले में बात रहा है मुकाबले में ये तलवार जो हई मास मुंडी हरी माल खयो मास ओ दजे मार्गे में मैदान में घुमदे 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 अया जो नजर गया अब्दुल्ला बिन जश रज़ी अल्लाह तआला अन्हु जी दुआ घुरी ही रब उन जी कबूल करे छड़ी अखियों भी कटल निकल नक भी वजल चप भी मता भी जमास वाले वा यार अब्दुल्ला रब तुझी दुआ कबूल कई जी खोई कबूल थई मदीने जे मीर आमिना जे लाल
इमामुल अंबिया जा सहाबा सगोरा शहादत जे शौक़ में तमन्ना कंदे कंदे घरानित ओद जा शहीद शहादत आला मकाम शहीद मरी न बयान शहीद जिंदा आहिन। रब कुरान में फरमायो दादा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा। रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून। वही रब जो कुरान में फरमाए वला तहसबन्नल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। जेको ना जा सुभान अल्लाह चवंदो अल्लाहुम्मा दीनो घुमाईंदो से लाउड वाले के भी हाणे खबर पई ते हैदरी आहे सही ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। हाँ इहो अथई मौलवी जेको विढ़ंदो आहे असां सां सवेर पियो चवे हाँ मां विढ़ंदुसि छो भलो हलाईंदे ऐं मां हक़ न थो ॾियां कोराड़ो थी वियो हाणे छा ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जेके मुंहिंजे रस्ते में क़त्ल कया विया मारिया विया क़त्ल कया विया मां तव्हां खां पुछां थो ओ लाड़काने जा ग़ैरतमंद मुस्लमानो मौला हुसैन करबला जे मैदान में अल्लाह जे रस्ते में क़त्ल कयो। बच्चन सूदो साद सूदो पार वयो इमाम अली अकबर वयो इमाम अली असगर वयो घोट कासिम वयो खुदा जी ज़ात जो कसम जो अल्लाह जे रस्ते में क़त्ल थी जिंदा जिंदा मरी न वया अल्लाह तो फरमाए बल अहया जिरात पर तव्हां उन जी जिंदगी न समझी सघंदो इंद रब्बिहिम युरज़क़ून। अल्लाह तो फरमाए उनके मुझे तरफ रिज़्क़ ॾिनो पियो वञे। अल्लाह अल्लाह आ नज़र कर शहादत शहीदनी वरी क़तार मुझे मिठड़े मोहम्मद रबी सदको वञास मिठे नाले ता सल्ले अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओद जे मैदान में मुझे साईं जो चाचो हमज़ो असदुल्लाह व असद रसूली हमज़ा मदीने जे मीर आमिना जे लल इमामुल अंबिया जो चाचो हमज़ो शहीद थी ज़ालिमन ज़ुल्म कयो अखियूं कढियो कन्न कढियो नक वढियो चप वढियो सीनो चीरे करे मुझे साईं जे चाचे जो कले जो मुबारक बार कढियो हुयो। अल्लाह आका साईं आया कजे मता बोए कजे मता ॿाहिर रोन कजे मता दोस्त रोन हे त ओ अल्लाह जो नबी दादलो नबी नबियन जो बगदार नबी हुजूर पर नूर रहमत वाला नबी पांजे चाचे जे लाज मता भी करे पान फरमाइन था ओ मुझा बुजुर्ग चाचा ओ मुझा प्यारा चाचा हुजूर फरमाया था सईदुश शुहदा हमज़ा ओ मुझा चाचा तू समूर शहीद जो सरदार हो रहा तो चवे यार मोहब्बत साथ चवना अल्लाह तो के मदीनो घुमाईंदो। साईं जमाल मुस्तफा साहब चइबो अल्लाह साईं हवा लाए मां चयो मां साईं शुक्र कर जो होने जलसो होने थींदो आहे पुछे वो हैदरी साहब जलसे जी जाइ मटा या माण्हू ईंदा मां साईं तुंहिंजो जलसो मशहूर आहे ख़ल्क़ एॾी ईंदी जो रोड बि भरिजी वेंदो नथा चओ सुभान अल्लाह। हे अल्लाह जे कुरान जे खातिर शहीदन जे शान ॿुधण जे लाइ ये जमात आई आहे। अॼु हिन गर्मीअ खे तव्हां बर्दाश्त कयो आहे क़यामत जे ॾियारे अल्लाह मशर जी गर्मी खां बचाए करे अल्लाह पंहिंजे अर्श जी छांव नसीब कंदो।
ये भी चो अहल बैत जे दुश्मनन ते अहल बैत जे दुश्मनन ते ओ दोस्तों मां चा दो अहल बैत जो शान साईं मुनो कलाक ॾिनो मुनो कलाक तो मुझो नाश्तो पर मुनो कलाक ॾिनो साईं शुक्र मां चो मां साईं तुझे जलसो मौजो न दे भी खैर आहे मेहमान तहफ़ुज़ आलमी में तहफ़ुज़ ख़त्म नबूवत जा बुजुर्ग अची विया जिन सजी जिंदगी मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जे ताजदार नबूवत जी शान बयान कयो चपी चपे जो मदीने जे मीर खां बाद में कोई नबी अचणो न है जेको ईंदो कूड़ा कादियानिया वाजिबुल कत्ल दज्जाल जो कादियानी दा हरामी हन पर जो कादियान जा हामी भी सब हरामी हन हल तो क्या तकबीर कादियानी कत्ल कादियानी बगरत कादियानी सुवरत ओ दोस्तों साईं जी पुफी पई अचे मुझे साईं जो ॾिठो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया पाजे पुफाट रखे चयो वञ पंहिंजी माउ खे झल औरत मता धाड़ घोड़ा करे मता वावेला करे मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जो पुफाट रोयो चे दो या अमी उसबतो मुझी अम्मा भी पुत्र के दिको जे नहीं हटी वञ मुझे रसे द चले सो अम्मा मान तो जवाई मिठड़ो मोहम्मद करीम तो चाई अल्लाह अल्लाह माई उते जो ते भी रही पुत्र के जले थी पुत्र खबरात मुझो साईं मां के चोदो जले औरत मता रोए ना पुत्र मां मुसलमान आया मां मिठड़े मोहम्मद करीम जो कलमो पढ़ियो मुड अल्लाह जो कुरान भी पोतो मुझे साईं जो फरमान भी या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस-साबिरीन हुजूर जो फरमान मंजर बल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदअवल जाहिलिया जेको मुसीबत वारे वक्त में पांजे मुंह में चंबा हणे मथे में मिटी दीजे पांजी गिरबान के फाड़े मुझे से फरमाए मौजो न है अबा मां मुसलमान आया खबर पई मुझे भास जालिम जुल्म कयो अल्लाह अल्लाह आओ खबर पई मुझे बाजो क्यों कन्नई न को कटो थने अब मां पांजे मजलूम बाज कफन खणी आई आया मुझे बा के बरायो ए त हिको हमजो हजार हमजा जन्मा मोहम्मद जे दीन जे मता घोर करे शरीद में औरत सबूर थी करे दुख त केडो चाचे जो हुजूर पर नूर पान मत बीठान चंदा ओ मुझा चाचा बुजुर्ग चाचा तू जो भला दुमा कंदो में ओ मुझा चाचा तुझे एवज में मां काफरन जा 70 वडा वडा मानू कोंदो में कन कटी दो में नक कटी नो मान सीना चिरी नो मान हालांकि रहमत वारो नबी यहां पर दुख जो अंदाज लगायो अल्लाह अल्लाह हुजूर पर नूर रहमत वारा नबी चान दादो दुख अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सोने के दादो दुख पाजे चाचे जे जुदाई जो हिया पियो चवे हिक जे एवज में 70 के कोहा वन न जिब्रील मुझे सोने के कुरान बुध मुझो सुनो कुरान बुधे चली पड़े अल्लाह अल्लाह जिब्रील कुरान खणी आयो लाल करे जा मुसलमानो डाजो सुभान अल्लाह चोत अल्लाह जो कुरान पढ़ा रब फरमाए दवा इम्मा कबतुम फहाकिबू बिमिस्ल मा उकिबतुम बिही वला सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन वस्बिर 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 वमा सबरुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकु फी ज़ैक़िन मिम्मा यमकुरून जेको ॾाढा चए मदीने वञे जेको होरा चए पंध वञे अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए
अल्लाह फरमाए मुझा जानी मुझा महबूब मुझा प्री मुझा दिलबर एक जे वज में सतर के कोण जी इजाजत न दींदो मां सोहणा जितरी तकलीफ नी तन ओतरी ॾियोन हिकु कुटो तने हिकु कोन जेतिरो ईज़ान नो तन ओतरो ॾियोन पर मां अल्लाह तो चाहे मुझा जानी वसबिर 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 सब्र कर चो तवा मा सब्र का इल्ला बिल्लाह सब्र अल्लाह जे तरफ खां हूंदो अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जी मीर सब्र कयो ब कपड़ा आया साईं ताजे चाचे जे बरसा बियो अंसारी सहाबी उन सां भी ज़ालिम ने जुल्म कयो कपड़े जा टुकड़ा एक वंडो बियो नंडो ताजे चाचे के वडो ॾियो नंढो नखे अल्लाह वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह रहमत वाला नबी किलो तुझो शान बयान कया इन मुआज़म कानूनी वारन के मीरो खान चौक वारन के दिल भर मां तुझू केड़ियूं मेहरबानियूं ॿुधाए केड़ियूं ॿुधाया अल्लाह मुझे से फरमाए ना ना ये न थींदो ओ कुरान जो जेको मुझे चाचे जे समेत ओ जो हिया जो को विधो वडो हिस्सो अंसारी साहबीअ में आयो नंढो हिस्सो मुझे चाचे साईं जे आयो खुदा जी ज़ात जो कसम ओ मुसलमानों कलमे वारो तवज्जो करता अर्ज़ कयाई अल्लाह मुझे साईं जे चाचे जे कफन ॾियारे करे हिया जो लाश खणी मुझे सिर्फ मां जन्नतुल बक़ी में दफन कयास अग में मुझो साईं ओया मुझे साईं जे चाचे जो लाश खणी हलिया खुदा जी ज़ात जो कसम ओहद जबल भी ओया कांदी थी लगो साहबा चवंदा ओ मुझा साईं मुझा जबल कुर्बान वञो घर वञो ओहद जबल जल कयो ताजे चाचे जे लाश कांदी थी वियो अजे मुझे साईं ने तो पाण फरमायो मां मोहम्मद करीम इन जबल से प्यार करनो जबल मां मोहम्मद से प्यार करनो साईं लाउड वारो सपा लाउड न तो हले बेशक थोरो आवाज लेस मेरी अल्लाह जो नालो अथे को पीर को फकीर को मुर्शिद ए मुहर्रम जो महीनो रोज मजलिसूं पढ़ी वना बा दादा तो वदा अल्लाह बरकत कनो सड़ंदो कोन है इंशाअल्लाह सड़ो तो साईं जमाल को भराईंदासे एडी खलकत छाया वारे वा साईं जमाल वडो बुजुर्ग मानो आ वरी कमाल एड़ो तस जो बीर शरीफ ये यूसी जो चेयरमैन थियो तो सुभान अल्लाह हां आया साईं के फंड ही न मिलियो आ त अगे ट्रांसफार्मर ठई आ नलका बया लगन इंशाअल्लाह आलम चुंड जी ईंदा त जो खिदमत थींदी कौम जी नदा जो सुभान अल्लाह ताके कसुदी लगे लाड़ काले मां चोंडो जो सोता जाके दारो डठन किया दा की घिटियो ठन बता आयो अल्लाह ताके समझे आमीन चो अर्जो क्या मदीने जे मीर सबर के किया कुरान जी आयत अमल कयो मदीने जे नबी मस्जिद का एक मानू आयो ये बुट्टा लगा बुट मुझे साईं के चए पो साईं माफी दी ने अल्लाह जो नालो थे माफ कर अल्लाह जो नालो थे माफ कर सेमा तुझे दीन में दाखिला वठण आयो है दाखिल करने कलमो नसीब थींदो जन्नत मिलंदी या न मिलंदी पुछ लगी पई सहाबा हथियारों सां बीठन अल्लाह साईं फरमायो केरा चे साईं मां तुझी रहमत जो ऐलान ॿुधी आयो आहियां सॼी दुनिया में कुरान तुझी रहमत जा होका तो दे रब भी कुरान में फरमायो आ सुभान अल्लाह चो तो कुरान पढ़ा रब फरमाए दा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन देखो राजा सुभान अल्लाह चो तो मूसा के मदीने हलंदो अल्लाह सभी के मको मदीनो घुमाए अल्लाह और रहमत वाला नबी सारी दुनिया में कुरान तुझी रहमत को बयान करे अल्लाह हुजूर फरमायो केर
साईं जो बुटो खोलियई अवसी होयो मुझे साईं जे चाचे जो कातिल होयो साहबा तलवारूं बि कयूं ज़ालिम न छॾींदा से इन अखियुनि सां रसूल करीम खे रोंदे चाचे जे लाश ॾिठोसे न छॾींदा से वाह रहीम नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी केर करे जी मुझे सोने कयो न मुल्ला करे न मौलवी न मीर करे न पीर खुदा जी ज़ात जो कसम मुझे मोहम्मद मूसा जहिड़ो दुनिया में थींदो ॿियो केर अर्शवी जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पीर सां पुॼंदो केर हुज़ूर फरमायो छॾियोसि तव्हांजो न आहे ॾोही मुंहिंजो वाह रहमत वारा नबी हुज़ूर फरमाए केॾे वासी मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजो कलमो बि क़बूल कंदो पंहिंजे दीन में भी दाखिल कंदो वासी दे ओ मोहम्मद मुस्तफा पंहिंजे चाचे जो खून माफ़ करे मोहम्मद जन्नत जी टिकट ॾेई शहीद नी कतर सब्र हेड मुझो सोनो उमर भी शहीद अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक व वफ़ातन फी बलद हबीबिक हे जरा चढ़ हे जरा की केड़ी खबर सहाबा दे कावड़ा वेठन हालांकि सहाबा यार भाई जो पाण में वडो रिश्तो वडी मोहब्बत खुदा जी ज़ात जो कसम मिसाल तो लगी गाल बयान कया ईरान फतो थियो ईरान जो फातिमो जो सोनो उमर ईरान जे शहंशाह जो बनियानियो अम्मा बीबी शाहबानो अम्मा बीबी कस्मानो मारे गनीमत में आयो हाय माण्हू पिया चवनि त उमर पुटनि खे परणाई दो उमर साईं अमीरुल मोमिनीन हुयो वक़्त जो हुक्मरान कहिड़ो उमर सब सारी मदीने जे मीर जा मुरीद पर उमर मोहम्मद जी मुराद कहिड़ो उमर जेको ज़मीन ते राह ॾींदो हो क़ुरान अर्श खे लहींदो अरनायतू आहिनि वक़्त जी क़िल्लत कहिड़ो उमर बैतुल मुक़द्दस खे फतह करण वारो मौजो सोनो उमर कहिड़ो उमर शाम मुल्क खे फतह करण वारो मौजो सोनो उमर कहिड़ो उमर ईरान खे फतह करण वारो उमर कहिड़ो उमर जंहिंजे चिठी दे मिस्र जो नीर दरिया पाणी पियो ॾे जो अॼु ॾींहं ताईं पियो वहे कहिड़ो उमर हुज़ूर फरमायो अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी आओ आखिरी नबी आया मुखां बाद कोई नबी न ईंदो अल्लाह भी कुरान में फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन रब तो हुज़ूर फरमायो आओ आखिरी नबी आया मुखां बाद न ईंदो कोई नबी खबरदार जे कदे बिल इत्तिफाक अल्लाह के मां मोहम्मद करीम जे पोया वो नबी करे मोकलो जे लौ कान मिन बादी नबी लकान उमर तो जय सुभान अल्लाह साईं फरमाया आखिरी नबी है वो खबर नहीं दो क्या मजे सिज जुमरा दे नुबुवत जो दरवाजो बंद अगर को अच्छे हाँ न तो मुखां बाद में जिकरे अल्लाह के को नबी मोकलो हुजे हाँ तो वो उमर हुजे साईं हम चवंदा तव्हां मूंखे ख्वाब लधो आहे कंहिं ख्वाब अबा धण को सवा धणो ईअं अथई हिनखे छॾियूं तूं हलियो थो वञे मानी खणे वई असीं अॼु जनाज़ो पढ़े सां पर बची वई दादा चओ सुभाणे अल्लाह ॿुधो जागो था न आवाज़ तव्हांखे सलाम अॼु गर्मीअ में वेठो आहो वॾा मुजाहिद आहियो हीअ जमायत ख़ुदा जो कसम आहे भत वारी जमायत न आहे चावरनि वारी जमायत न आहे हीअ जमायत सिर ॾियण वारी जमायत आहे जंहिं जमायत जो नालो आहे उलमाए देवबंद जमियत उलमाए इस्लाम हाँ अर्ज़ पियो कयां दोस्तों हुज़ूर फरमायो तव्हां ख्वाब लधो मां ख्वाब लधो साहब जा साईं कहिड़ो ॿुधो साहबी ॾाढा साईं कहिड़ो मुंहिंजे साईं फरमाए मां ख्वाब लधुमि ॾिठुमि त माण्हू खे कमीसा पातल कमीस कंहिंखे गोॾनि ते कंहिंखे चेल ते कंहिंखे सीने ते पर मां उमर जे ॾिठो त उमर जी कमीस एॾी टिकी जो ज़मीन सां किरबी पई अचे
न तो जय सुभान अल्लाह मां हदीस तो पढ़ा अॼु ॻाल्हि तो क्या साहबा जो सही ताबीर पान फरमाया मां मोहम्मद करीम जो इस्लाम दीन दीन नजर जो केम जागो था ना मुनो कलाक पूरो थे तो मूंखे कशन दीजो इंडिकेटर जागो था ना हाँ सही कीअं पान फरमाने तो मां मोहम्मद जो दीन कंहिंखे गोॾनि ताईं दीन कंहिंखे चेहरे ताईं कंहिंखे सीने ताईं मां उमर खे ॾिठुमि त न जे चोटी खां वठी वारनि जे चोटी ताईं दीन ई दीन इस्लाम हो ही उमर हुज़ूर फरमायो उमर जी मुंहिंजा दिलबर उमर को माण्हू मरंदो आहे कंहिंजे अबु रोए कंहिंजे भाइर रोअनि कंहिंजे दोस्त रोए अल्लाह हीअ बि हदीस में लिखी पई त लाड़काने जा ग़ैरतमंद मुस्लमान हुज़ूर फरमाए उमर जॾहिं तूं दुनिया छॾींदे त तुंहिंजे मथां मां मोहम्मद जो इस्लाम रहंदो 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान हो जंहिंजे कपड़े में जंहिंजे कमीज में 17 चटियूं लॻल हुयूं हे उमर हो ख़ुदा जी ज़ात जो कसम ईरान जे शहंशाह जूं बनियाणियूं आयूं माले ग़नीमत में माण्हू चवनि पिया त उमर पुटनि खे पढ़ाईंदो नबवी मस्जिद मोहम्मद करीम जो मुसल्लो साईं हज़रत उमर साईं हेॾो मुंहिंजो मौला अली वेठो अली केड़ो अली जो मदीने जे मीर जो बिरादर अली हसन हुसैन जो बाबो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली निमाजी अली रोजे वारो अली पुटके वारो अली कुरान वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो अली मदीने जे मीर पर अली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आहे तो सा बुग़्ज़ मुनाफ़िक़ रखंदो अली सा मोहब्बत ईमान जो जुज़ो केड़ो अली जंहिंजे लाइ नबी फरमाया मन कुंतु मौला फहाज़ा अली मौला हुज़ूर फरमाया जो अली सा प्यार मां मोहम्मद सा प्यार केड़ो अली जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमाया या अली आदाखी फी दुनिया वल आखिरा अली तू मुझो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव केड़ो अली हसन हुसैन जो बाबू अली कुरान जो हाफिज अली शहीद अली निमाजी अली वेठो हो फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला हेदे भी दो तके मानो का समझन हजरत उमर जो पुत्र वेठो अब्दुल्ला बिन उमर चवे तो बाबा साईं मां केॾां वेठो आया चे पुत्र मां तोखे नथो ॻोल्हियां शहज़ादा तो ॻोल्हियां शहज़ादा अल्लाह हज़रत उमर जे पुत्र चयो बाबा मूंखां वधीक शहज़ादो केरु अमीरुल मोमिनीन तो 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान तो मां तुंहिंजो पुत्र मूंखां वधीक शहज़ादो केरु अल्लाह वाह वाह यार उमर पुत्र खे थो चए ओ मुंहिंजो पुत्र यार शहज़ादी वारा ख्याल दिल मां कढी छॾे यार तू शहज़ादो नाहीं उन शहज़ादनि खे थो ॻोल्ह जंहिंजे चपनि में मुंहिंजो सुहिणो नबी चुमियूं ॾींदो हो जंहिंजी ज़बान खे मुंहिंजो साईं ईअं चूसींदो हो जीअं खार खां चूसूं बियूं आहिनि जेके मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद सिंघंदो हो जीअं गुलाब जा गुल सिंघमान मुंहिंजे ज़ेवर मां रहे हानो फिल जन्नत हसन हुसैन जन्नत जा गुल अल्लाह पुत्र तू शहज़ादो नाहीं उन शहज़ादनि खे वो ॻोल्हिया हो जंहिंजे लाइ मुंहिंजे साईं फरमाया सय्यदा शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे जवान जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन हुसैन ओ मां उन्हनि खे थो ॻोल्हियां चई अली आहिनि बि शहज़ादियूं पढ़ाईंदूं बि शहज़ादनि खे अली पंहिंजा पुटनि जो निकाह पढ़ त मां उमर शाहिदी ॾियां अल्लाह वारे वाह मुंहिंजा सोना अली शेरे जली हक़ जो वली हैदर शेर बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह चवे तो उमर मोहम्मद करीम जे मुसल्ले ते तू वेठो मोहम्मद अरबी जो मसनद ते तू वेठो तू मुंहिंजनि पुटनि जो निकाह पढ़ त मां अली पाण शाहिदी थो ॾियां
लाइ विझांव उन्हनि लाइ विझांव ॾाढो कुर्सी पोयां वेठा आहिनि एॾो था ॻाल्हाइनि जो असां मुंझी था पऊं हिकु वीचारो लाउड वारो बि परेशान है बि नथा चओ सुभान अल्लाह मानी बानी खाई आया हो न हा मानी बानी खाई रहो करे अॼु सभु उथिया जा विया मूंखे विहारे हाणे मां अधु कलाकु वाइसू कयो आहे वरी हाणे वेठा वरी पोइ कचहरी सुभान अल्लाह नथा चओ बसि क्या कासन न ॼण ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी